नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ फुलाडियो शहर जे मेघवाड़ पाड़े में हथियारबंद गुलू मरी पिस्टल समेत प्रीतम मेघवाड़ जे घर में दाख़िल थी वियो ऐं संदसि मासूम छोकिरनि खे ज़बरदस्ती तंग करण ते पाड़ेसिरनि पकड़ी पुलिस हवाले करे छॾियो आहे। जवाबदार गुलू मरी ते केस दाख़िल करण जे लाइ सवनि जी तादाद में मेघवाड़ बिरादरी जे प्रीतम मेघवाड़, राणो मेघवाड़, मलूक मेघवाड़, ज्ञानचंद मेघवाड़ जी अॻुवाणी में फुलाडियो थाणे जो घेराव जवाबदारनि ते केस दाख़िल करण जो मुतालबो। मुज़ाहिरीन चयो आहे त असां मेघवाड़ हिते गैर महफ़ूज़ आहियूं। जवाबदार गुलू मरी ज़बरदस्ती प्रीतम जी छोकिरनि खे तंग कंदो आहे, पाणी भरण वेंदो आहे त उन्हनि जा रस्ता रोकंदो आहे। हिननि पुलिस खे शिकायत करण बावजूद तदारक न थियो आहे। होॾां SHO फुलाडियो ज़ाहिद लिगारी साफ़िन खे ॿुधाए त जवाबदार गिरफ़्तार आहे, जल्द मथस केस दाख़िल कबो। जॾहिं त SHO जी ख़ातिरी ते एहतिजाज ख़त्म। वाज़े रहे त जवाबदार गुलू मरी कुझु साल अॻु पुलिस एहलकार कुतुब मरी जे क़त्ल केस में मुलविस हो, जेको वक़्त ब वक़्त इलाइक़े में बदअमनी जो सबबु बणियल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।